हलो हलो गड़ी खुदा बख्श हलो। 4 अप्रैल शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वर्सीअ में गॾु थी इहो वचन कयूं त पाण सभु शहीदनि जे छॾियल मिशन खे जारी रखंदासीं ऐं संदुनि पैगाम रोटी कपिड़ा और मकान जे पैगाम खे घर घर पहुचाए दम ॾींदासीं ऐं शहीदनि जे पोयनि सां सचा रहंदासीं। पारां मोहम्मद वसीम क़ाइम खानी, चेयरमैन म्यूनसिपल कमेटी तहरीको खिप्रो।